ओम साईं राम। सुहिणी सुबुह। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी जाम इंट्रस्टिंग कहाणी थो ॿुधायां जेका मूंखे ॾाढी वणंदी आहे। कहाणी माना सची ॻाल्हि आहे। हिकिड़ो अमेरिकन ब्लैक टेनिस प्लेयर हूंदो आर्थर एश। 1943 में ॼाओ ऐं 1993 में गुज़ारे, 50 साल जी उमिरि में गुज़ारे। उनजी he was the only black American to win Wimbledon, अमेरिकन ओपन ऐं ऑस्ट्रेलियन ओपन। अॼु ताईं को बि ब्लैक माण्हू अमेरिकन उहे टे खिताब खटी न सघियो अॼु ताईं। उन 1980 में रिटायर कयो। 1993 में उनजी हार्ट सर्जरी थी। हार्ट सर्जरी में ग़लतीअ सां उनखे जेको ब्लड ॾिनो वियो ऑपरेशन जे टाइम ते, जंहिंजो ब्लड ॾिनो वियो उनखे एड्स हुआ, त हिन वीचारे खे उहा ब्लड मिलियो त हुनखे उहा तकलीफ़ थी ऐं उन में हू गुज़ारे वियो। त जेॾी महिल हू पंहिंजे बिस्तरे ते हो त हिन जा फैंस जाम अपसेट थी विया, भई एॾो सुठो माण्हू, एॾो हिनखे इहा तकलीफ़ छो थी करे। त हुनखे हिकिड़े नंढे 6-7 साल जे छोकिरे उनखे हिकिड़ो ख़त लिखियो, वाई यू, तोखे इहा तकलीफ़ छो थी। उन लेटर जो हिन आर्थर एश जवाबु ॾिनो, जेको सॼो फ्रेम करे अॼु बि विम्बलडन जे जिते थींदी आहे विम्बलडन में, उहो फ्रेम करे उन ते बोर्ड ते लॻायो वियो आहे। तमामु सुठी ॻाल्हि अथव। सिंपल जवाबु ॾिनईसि, चई सॼी दुनिया में लॻभॻि 5 करोड़ माण्हू, 5 करोड़ ॿार रांदियूं कनि था, त मां लॻभॻि 50 लख टेनिस रांदि कनि था, त मां 5 लख के प्रोफेशनल लेवल ते पहुचनि था, त मां 50,000 इहे सभु टूर्नामेंट्स में अची करे पहुचनि था, त मां 144 माण्हू विम्बलडन रांदि कनि था, 4 माण्हू सेमीफाइनल ते पहुचनि था, 2 माण्हू फाइनल ते पहुचनि था, ऐं त मां हिकु खटे थो। उहो मां खटियुसि, 3 किताब खटियुसि, जेको पहिरीं केरु न खटी सघियो। जॾहिं उन टाइम ते मां भॻवान खां न पुछो वाए मी, त हाणे मां भॻवान खे कीअं चवां वाए मी करे। कहिड़ी सुंदर ॻाल्हि आहे। त जेको ॾुख सुख आहे न, उहो हिक ॿिए जो सिके जा 2 पहलू आहिनि, उहे अचणा ई आहिनि करे। असांखे सिर्फ़ु भॻवान खां इहो ई घुरिणो आहे कि जॾहिं बि दुख अचे न, त दुख सहण जी असांखे शक्ति बि ॾे। बसि ॾुख न ईंदो, उहो पॉसिबल कोन्हे। असांजा पंहिंजा कर्म आहिनि, असांखे पंहिंजा कर्म भोगणा आहिनि, पर ॾुख अचे त उनजी सहण जी शक्ति ॾे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।